सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस मंसूर अली शाह बेंच जे इख्तियारनि बाबत केस में रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सरासरी तौर ॿ रुकनी जजिस कमेटी जुडिशियल आर्डर खे नज़रअंदाज कयो। जजिस कमेटी जुडिशियल आर्डर खे नज़रअंदाज करे त मामलो फुल कोर्ट में वञी सघे थो। छा जुडिशियल आर्डर खे इंतज़ामी आर्डर सां तब्दील न करे सघिजे? असां साम्हूं केस जजनि जी कमेटी जे केस वापसि वठण बाबति आहे। चीफ जस्टिस ऐं जस्टिस अमीनुद्दीन खान जजिस कमेटी जो हिसो आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफां तोशाखाना 2 केस में पीटीआई बानी बुशरा बीबी जी बरियत केस मुंतकिल करण ऐं स्टे आर्डर जूं दरख़्वास्तूं रद्द, दोननि खे नोटिस जारी, जवाब तलब। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त क्रिमिनल कार्रवाई ते शुरूआत में ई स्टे आर्डर ॾियण जो को मिसाल ई नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमती पॉलिसियुनि ते मीडिया जी हाकारी तनक़ीद गवर्नेंस जी बहितरी लाइ ज़रूरी आहे। मुल्की इस्तेहकाम खां पोइ मुल्की तरक़ी जो रफ़्तार ॿीहर शुरू थी चुको आहे। दोस्त ऐं भाइर मुल्कनि पाकिस्तान खे दीवार जे किनारे खां वापसि करे मुआशी तरक़ी तरफ़ कयो आहे। मांग जी शरह में घटिताई ऐं व्याज जी शरह में घटिताई मुआशी टीम जी मेहनत जो नतीजो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात। पार्टी ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त खान चयो आहे त ॿेड़ी हादसे बाबति मराकज़ जे इख्तियारनि सां मुसलसिल राब्तो आहे। कंहिंजे फ़ौत थियण या ज़िंदा बचण बाबति ग़लति ॼाण नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान में आबाद अफ़गान पनाहगीरनि बाबति पुराणी पॉलिसी ते अमल कयो वेंदो। अफ़गानिस्तान जा इल्ज़ाम मुकमल तौर बेबुनियाद आहिनि। अफ़गानिस्तान में जदीद हथियार दहशत गर्दनि जे हथ न अचणु घुरिजे। अफ़गान इख्तियारनि मथां दहशत गर्दनि जूं कैंपूं ख़तमु करण लाइ दबाव जारी रहंदो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस यहया अफरीदी जी सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास थी रहियो आहे। इजलास में सिंध हाई कोर्ट में 12 एडिशनल जजनि लाइ 46 नालनि ते ग़ौर कयो वेंदो। पीटीआई सां ॻाल्हियुनि बाबति हुकूमती सब कमेटी जो इजलास थी रहियो आहे। इत्तेहादी पार्टियुनि जा मेंबर बि इजलास में शिरकत कंदा। इजलास में तहरीक इंसाफ जे मुतालबनि जे जवाब जी तयारी बाबति सलाह मशवरो जारी रहंदो। हुकूमती कमेटी सुभाणे ताईं पंहिंजे जवाब खे क़तई शक्ल ॾींदी। सऊदी अरब तरफां अमरीका में $600 अरब सीड़पकारी जो ऐलान। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां फ़ोन ते राब्तो। अमरीकी सदर जो उहिदो संभालण ते मुबारक ऐं अवाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। सीड़पकारी वापार ऐं ॿ तरफ़नि लाॻापनि खे वधीक हथी ॾियण ते बि इतफ़ाक़।
मुल्क में रजिस्टर्ड वोटनि जो तइदाद 13 करोड़ 26 लख खां वधी वियो। इलेक्शन कमीशन मुल्क में रजिस्टर्ड वोटनि जा अंग अखर जारी करे छॾिया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त मर्द वोटरनि जो तइदाद 7 करोड़ 75 हज़ार ऐं औरत वोटरनि जो तइदाद 6 करोड़ 13 हज़ार खां वधीक आहे। सेहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ तरफ़ां गोलाबारी जो दौरो, तहलके अस्पताल ऐं ईरान जे सहकार सां ठहियल अस्पताल जो मुआइनो। तहलके अस्पताल में अमले जी मुक़ररी यकीनी बणाइण जी हिदायत। गोलाबारी में पोलियो जो हिकु केस ज़ाहिर थियण ते सिहत खाते जी कारकर्दगी ते बेइतमाद जो इज़हार। कुबे सईद खान वेझो कानूनी इल्ज़ाम हेठि ॿिटो क़त्ल, जवाबदार सुल्तान चांडियो भाॼाई ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। दाबे जी भरिसां मुहाणनि जो ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहं में धरणो जारी। मुहाणनि जो चवणु आहे त विंड पावर कंपनी मुहाणनि खे समुंड में शिकार करण खां रोके रही आहे। कंपनी मां मक़ामी माण्हुनि खे बिना जवाज़ तंग करे नेकाली ॾिनी पई वञे। ऐं वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ ॿी टेस्ट मैच लाइ पाकिस्तानी मुल्तान स्टेडियम में प्रैक्टिस। क़ौमी टीम जी 15 रुकनी स्क्वाड तरफ़ां बैटिंग, बॉलिंग ऐं फील्डिंग जूं मश्कूं। ॿिन्ही टीमुनि विच में ॿी टेस्ट मैच 25 जनवरी ते खेॾी वेंदी।